मुंशी दे हाल इन्हें 200 जी छा पोजीशन बिठी आ सही कैंप ते पंहिंजा जियाला छड़िया नी ॾाढी रश लगी पई आहे साईं। सही आ कैंप ते मानी तरतीब सां ॾियो इहे न इलेक्शन खां पहिरियां पाण खे माण्हू सुञो करे छॾनि। हाँ साईं तरतीब ते ॾियूं था बाबा साईं फबदी माण्हुनि खे इहा मानी ॿियो वरी इलेक्शन खां पोइ कहिड़ो पाण हैरतूं कंदासीं। मुंशी भला ॾे हाल शाहबाज़ खान जो। सरदार गुलण खान शाहबाज़ खान तव्हां सां इलेक्शन में बि ॾाढो पछताए थो। मूं कल्ह केटीएन ते ख़बर ॿुधी हुई शाहबाज़ खान वॾी प्रेशर में आहे थी सघे थो मथां हथु खणी वञे। सरदार मूंखे ख़बर मिली आहे त ॻोठ में फौजती थी वई आहे। त पोइ मां छा कयां मूंखे शाहबाज़ खान जी प्रेशर आहे। अस्सलाम वालेकुम सरदार साईं गुलण खान इलेक्शन सिर ते आहे पाण फौजियुनि जी बुज़ुर्गाई न कंदासीं त पोइ पाण खे वोट कीअं मिलंदा। मुंशी चंद्र तूं को बेवकूफ़ आहे मरी वियल माण्हू पाण खे वोट छा ॾींदा। सरदार साईं पाण हुज़ूर खाई ते हलंदासीं इन में माण्हू बि ख़ुशि थी वेंदा ऐं पंहिंजी वारिक बि थी वेंदी। ठीकु आहे पोइ अच हलूं मतां जनाज़ो थी वञे। वियो साईं वियो जनाज़ो थी वञे पाण शाम जो हलंदासीं। बाबा शौकत वञ सांझनि जे लाइ 20 वारी बोतल वठी आ मुंशी जे लाइ 10 जो जूस ऐं 5-10 जी मिठाई वठी बाक़ी ड्राइवरनि खे निपल में विझी करे पिया। अजू एड़ी तकलीफ़ न कर बाबा साईं असांजे फर्द आहिनि में तकलीफ़ कजे छा थियो बाबा वीचारे खे। साईं बस ख़बर न पई अचानक। अल्लाह तौबा तौबा कल तो मूंसां गॾु हुयो चांहि पीती से वेही। वॾेरा साईं औरत मर्द कोन हुयो। ख़बर आहे मूंखे। मुंहिंजी वरी हुनगोट में फौतगी थी वई अगरि सी आयो न। हाणे तयारी आहे बसि होॾे वञूं था। सरदार साईं हलूं। हलो बाबा वोटनि जी पारत थी। साईं वोट तव्हांजा आहिनि मोबाइल साईं। मूंखे ॾिजांइ बाबा पारत थी। साईं वोट असांखे ॾिजांइ। हिकु कुकर जो असांखे आसरो न आहे वरी वोट असांखे ॾिजांइ।